अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन अवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर आम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ भरिसां कहार बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबिरो थी वियो। हिक धुर ते 31 लख रुपया ॾंड मुक़ररु, ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त पीर जो ॻोठ भरिसां कहार बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि अनवर अली कहार ऐं उस्ताद अलहदाद कहार के विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो पीर जो ॻोठ भरिसां डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सुहाग जी रहाशगाह ते अॻूणे MNA ऐं PP अॻवान सैयद जावेद शाह जी सरपंचीअ में थी गुज़रियो, जंहिंमें उस्ताद अलहदाद कहार वारी धुर तरफ़ां सरदार अज़हर ख़ान कमारियो अब्दुल ख़ालिक जागीरानी मशीर तौर शिरकत कई। उस्ताद अलहदाद कहार बयान कयो, जॾहिं त अनवर अली कहार वारी धुर तरफ़ां मोहम्मद शिटल भंड डॉक्टर मंजूर मशीर तौर शिरकत कई ऐं अनवर अली कहार बयान कयो। ॿिन्ही धुरियुनि जे बयाननि बैदि फ़ैसिले जे सरपंच ऐं मशीरनि जी डिगे सलाह मशवरे बैदि मक़तूल नौजवान कुर्बान कहार वारी धुर जे चङनि मुड़सनि साह खपेणो खईं, जंहिं बैदि उस्ताद अलहदाद कहार वारी धुर मथां क़त्ल जा 20 लख रुपया, ख़र्च जा 10 लख ऐं ज़ख़्मीअ जो 1 लख रुपया मजमूई तौर ते 31 लख रुपया ॾंड रखियो वियो। जवाबदार धुर तरफ़ां मौक़े ते 3 लख रुपया अदा कया विया। बाक़ी रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। जॾहिं त फ़तवा बैदि धुरियूं खीर खंड थी वियूं। वाज़े रहे त 1 साल अॻु कहार मोड़ ते हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान कुर्बान अली कहार मारिजी वियो हो ऐं सिक अली कहार ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंजो इल्ज़ाम उस्ताद अलहदाद कहार वारी धुर मथां लॻो हो। जॾहिं त फ़ैसिले में पीराफ नौराजा सैयद दीन मोहम्मद शाह, शफ़क़त मैसर, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सुहाग समेत धुरुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।